जोडो मां के ख़बर ॾींदा हलूं। सारंग भट्टी जी रिपोर्ट मुताबिक़ जोडो के समूरनि बिरादरनि में भाईचारे ऐं मोहबत जी फिज़ा क़ाइमु आहे। समूरनि बिरादरनि जे मुअज़्ज़िज़नि सां मुलाक़ातूं कयूं पिया। उम्मीद आहे त जोडो वासी बल्दियाती इलेक्शन जियां कामयाबी ॾियारे ख़िदमत जो मौक़ो ॾींदा। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार पाकिस्तान पीपल्स पार्टी जोडो जे सदर मीर इरफान खान टालपुर, जोडो जे मुख़्तलिफ़ बिरादरनि कायम खानी, राजपूत, रहमान, रिंदर, रहमानी, मेंगवाड़, आराइन, सैद बिरादरनि जे मुअज़्ज़िज़ीन सां इलेक्शन वर्क जे सिलसिले में मुलाक़ातूं कंदे कयूं। हुन चयो त शहर जी भलाईअ लाइ असांखे मुनज़्ज़िम थी हिक प्लेटफॉर्म ते गॾिजी शहर जे बुनियादी मसइलनि जे हल लाइ कोशिशूं करे जोडो खे मिसाली शहर बणाइणो आहे। हुन तमाम बिरादरनि जे मुअज़्ज़िज़ीन खां अपील कई त ईंदड़ इलेक्शन में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे उम्मीदवारनि मीर मुनवर खान टालपुर, मीर तारिक अली खान टालपुर खे कामयाब कनि त जीअं अवाम जी ख़िदमत जो तसलसल जारी रखी सघिजे। उन मौक़े ते मीर कामरान खान टालपुर, हाजी ज़फ़र हुसैन आराइन, डॉक्टर इमदाद शाह डाडाई, सेठ ज़फ़र कायम खानी, सैद अहमद आराइन, अरबाब मोहम्मद अली रायमू, सरदार बशीर अहमद रहमानी, मोहम्मद रमज़ान आराइन, राणो परमार, विनोद कुमार, डॉक्टर सुहेल हाशिम मेमन, करीमदाद कमरानी, डॉक्टर रसूल बख्श रिंद, इकबाल सोनारो, अब्दुल कादिर कुंबर ऐं जियालनि जो वॾो अंगो सानन मौजूद हो।